अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत ऐं प्यार सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। हुसैनी गल है न यजीद इंतमार का। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। चैथो एक पलक की थी हुकूमत यजीद की। सदियां हुसैन की जमाना हुसैन का। चले तो मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो। मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो। ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी हो। तो तुम्ही से ए मुजाहिदो दीन का सुबात क्या है। शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। तो कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले। कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। तो जो दहक दी आग के शोलों पे सोया वो हुसैन। जो जवां बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन। तो जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। आज 8 मुहर्रमुल हराम 1446 हिजरी गोठ आगरो बुल्लो जे अंदर पंहिंजे प्यारे भा कारी अब्दुल लतीफ साहब बुल्ले जी दावत ते तवां दोस्तन जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। ये मुहर्रमुल हराम मुसलमानन जो इस्लामी साल जो पहिरियों महीनो। पहिरे महीने जी पहिरी तारीख ते सैयदना हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। ऐं शहादत मेहनत सा न मिलंदी आहे। मेहनत सा मानू दुनियादार मालदार मिल्कियत वारो बणजी सके तो। दुनिया जा ओधा वठी सके तो। डिग्रियूं वठी सके तो। हाफ़िज़ कारी थी सके तो। मौलवी मुफ्ती थी सके तो। पर मेहनत सां शहादत न मिलंदी आहे। जंहिंते यार राज़ी थींदो आहे उनखे शहादत जो ताज पाराईंदो आहे। सोन सोहणे उमर जी शहादत पहिरी मुहर्रम ते हुजूर जे नबवी मुसल्ले ते आ। चओ न सुभान अल्लाह। ऐं शहादत मेणो न आहे जंहिंते परवरदिगार राज़ी थींदो आहे उनखे शहादत जो ताज पाराईंदो आहे।
नबी से फरमाया जो को जिंदगी में शहादत जी दुआ न तो घुरे वणेस त यहूदी थी मरे वणेस त नसारो थी मरे हर घड़ी रब को दुआ घुरत मौला मुखे शहादत जो मौत दी छो त शहादत उच्चो मौत आ सियाणा चवंदन हाथी जीअरो त लख लहे जे मरे त फरमान अली मरे त सवा लख सियाणा चवंदा आहिनि उन्हनि जो पहाको हालांकि मोवल शइ त कम जी नाही पर मुसलमान जे कॾहिं पंहिंजे मौत मरे त हिसाब किताब ॾे पर जे दीन जे करे इस्लाम जे करे शहीद थिए त बिना हिसाब जन्नत पहुची वञे मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला जेके न आगरे जी ॻोठ जी इन जामिया मस्जिद में आया हिन अल्लाह सभिनी खे शहादत जो मौत ॾे आमीन त चओ मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो अज कारी अब्दुल लतीफ बुल्ले साहब तहां सा के मस्जिद में घुराए रब जे घर में घुराए विहारे सीरत हुसैन सोहणे नबी जे साहबा जी वाखाण तो बुधराए ए वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जो बंदी थो जे दुनिया कावड़ियल होंदी आहे असा चईन यारन के भी मनीदा हूं त पंजतन जा भी गुलाम आहियूं जो अबू बकर साईं भी असा जे सिर जो साईं आ सोहणो उमर भी असांजे मथे जो ताज आ जो सोहणो उस्मान त असांजी अखियुनि जो नूर आ जो मुर्शिद अली त असांजी दिलनि जी धड़कन आ चो अली अली या शेर जली चो हक़ जो वली असां मुसलमाननि जो अली इमाम आ जेको अलीअ खे न मञे वॾो बेईमान आ जे अलीअ जला मदीने जे मीर फरमाए अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए अली तू अल्लाह जो शेर आ जेके नबी से असदुल्लाह जो लक़ब दिनो वो अली मदीने जे मीर जो सौट भी हो तो हुजूर जो यार भी हो तो न्याणो जेके मदीने जे मीर पंजी न्याणी फातिमा निकाह में दिनिया केड़ी फातिमा जेका हसन हुसैन जी अम्मा बणी जे फातिमा जे ला मुझे सोने नबी दिलबर नबी फरमाए फातिमा तो बिज़ातुम मिन्नी पान फरमाए त फातिमा तू तो मुझे जिगर जो टुकड़ो तू तो मुझो हाम जो टुकड़ो आ जडे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में अम्मा फातिमा इंदी ही नबी से जिते भी वेंद वेठा हुंदा हा उतों उठी बटरे कदम अगना सुरी फरमाइंदा मरहबा 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 फातिमा तुझे अचण ते तुझे अबे मोहम्मद के डाडी खुशी थींदी आ जडे नबियन जा सरदार नबी अम्मा सायण जे घर वींदा हा अम्मा जाथे वेठी हुंदी उथी फरमाईंदी मरहबा मरहबा बाबा तहां जे अचण ते भी मुखे खुशी आ उहा अम्मा फातिमा जिन जा बच्चा हसन हुसैन हिन मां मञा थो तोखे मुखे पुट जमे कंहिंखे चाचो मुबारक दे कंहिंखे उस्ताद मुबारक दे कंहिंखे मुर्शिद मुबारक दे पर कुर्बान वञा पाक मोहम्मद अरबी जे घराणे ता जे घर में नबियन जो नबी इमामुल अंबिया सोहणन जो सरदार अचियो घर केडो न शान वारो हसन सही जायो नबी से पंजी न्याणी जे घर आयो फरमाए त फातिमा फरमाए जी बाबा फरमाए पुट जे जमण ते मुबारक थई पान फरमाइन था फातिमा दे खबर न बच्चे जो नालो शा रखियो थई अम्मा थी फरमाए मुझा बाबा मुखे केड़ी ताकत नालो मां रखांस कुर्बान वञा बाबे खां पुछा कोस अली सोहणे नालो रखियो तस साईं अली दे तके फरमाए अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए पुट न बच्चे जो नालो शा रखियो थी साईं वठी करे चुमिन भी पिया भाकुर भी पाइन पिया मुझे सोहणे नबी दिलबर नबी रहमतुल्लाह आलमीन के मुझो सोहणो अली तो फरमाए से हिन जो नालो मां हरब रखियो थम छो त जंग जू जवान हा त नाला भी अड़ा रखंदा हा साईं फरमाए त अली हिन जो नालो हरब न हिन जो नालो मां मुहम्मद थो रखां साईं मुझो पसंदीदा नालो हरबा फरमाए न अली जे बच्चो सोहणो आ त नाले जी चूंड भी मां सोहणी तो कया ए इस्लामी नालन में एड़ो नालो अग में कहे रखो ही न हो असा के को पुत्र जायो को डोटरो जायो को पोटरो जायो तो गोले के कुराड़ी के लहंदो नानी दंद भगल पिया त नानी बुधाए त नालो शा रखो असा जी नानी डाडी नालो एड़ो गोलींदी जो अल्लाह रहम करे न कुरान में न हदीस में लगे नबी से फरमाए बच्चा जमन त नाला सोहना रखो ए तालीम सुठी दियो ए मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो नानी कुराड़ी नालो थी दसे जे अबा नालो रखो स कांडेरो खान के नानी कांडेरो त गोठ में आहे बियो दस किरड़ो खान
चुभड़ खान रखो मटर खान रखो कि नानी ना नालो एड़ो दस जो मलकल मौत वेठो ही न हाँ चे बापो नालो था रखो अक्को खान अक त वेचारो तमाम सुस्त वणा जे इज़राइल आयो तो चंगन फलन के लेटा नबी से फरमाइन था अली नालो मां मोहम्मद एड़ो थो रखा अग में जे रखियो ही न हुंदो मां सोहणे नबी इस्लामी नालन मां नालो उन जो हसन रखियो चओ न सुभान अल्लाह फरमाया अली है रब ना है हसना वरी कुछ अरसे का पे बे बचड़ो जायो मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंजी न्याणी जे घर थी फरमाया अली यो बच्चो त मारे खणिया अम्मा सायण खणी आई मुझो सहणो चुमे से भी पियो सीने सा भी लगाए पियो संगन फरमाए त अली हिन जो नालो छा रखियो ते सही सागो नालो मां हरब रखियो थम पान फरमाए त अली ना ना वडे जो नालो हसन आ त हिन जो नालो मां मोहम्मद हुसैन थो रखा ए सोहणा भी सोहणा हुई तड़ी के चवण वारे चो न हसन हुसैन बई शहजादा जिन जी सूरत पंहिंजे नाने मोहम्मद मिसल हुई रखियो कूफिन तिन सावे रोज के शहीदन जा सरदार थिया जिन जला फरमाई अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नत पान फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन भई मुझे जन्नत के जवानन जा सरदार थव नबी साईं के ॾाढा प्यारा हा जो असां के भी प्यारा है जिन इन सा प्यार क्यों उन जी दुनिया आखिरत भली थी वही जिन इन सा फिटायो खुदा उन के दर बदर करे असा हैदर जा मुरीद हैदर जे बच्चन जा मुरीद उन जे दग ते हलण वारन जा भी असा मुरीद आहियूं जो असा अली जा त नौकर अली जी औलाद जा त नौकर पर उन सा चाहण वारा उन सा मोहब्बत करण वारा जेके हिन उन के नक्शे कदम ते हलण वारा हिन तो असा उन जा भी नौकर आहियूं मानू तो के भुलाइंदा हुंदा त सहाबा जी अहल बैत जी पान में मोहब्बत न हुई मां अल्लाह जो कसम खणी बैत रबी में चवा थो उन जी पान में मोहब्बत मां सदके वणा सहाबा जे नालन ता खुदा जो कसम मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम सोहणन जे सरदार नबी जा बच्चा नबी सही जा सहाबा के प्यारा पर सोहणे अली के भी सहाबा सा मोहब्बत हुई मां तवा का पूछा तो क्या तोखे पुत्र जमंदो अल्लाह जाने तो पंजे पुत्र ते नालो कदे भी दुश्मन जो नालो न रखंदे पर पोइन के भी वसियत करे विंदे तारीख जा किताब पढ़त त सोहणे अली जा पुत्र होया अरणन पुत्रन जा नाला केड़ा केड़ा रखियो एकड़े पुत्र जो नालो मुझे सोहणे अली अबू बकर भी रखियो थी एकड़े जो नालो उमर भी रखई एकड़े जो नालो उस्मान भी रखई एकड़े जो नालो बिलाल भी रखई एकड़े भेरे मुझो सोहणो अली रज़ी अल्लाह ताला नो घर में आयो अबू बकर नाले वारे पुत्र के सडे करे फरमाए पुत्र जल्दी कर मुसा भाकुर भाकुर पाए मथे ते चुमी देई करे फरमाए पुत्र अबू बकर इनी जे करे चुमी नी थमा जो अली जो पुत्र आहे इनी जे करे चुमी नी थमा जो अबू बकर सिद्दीक जो नालो थी अबू बकर सिद्दीक मिठे मोहम्मद जो यार भी हो तो मदीने जे मीर जो सहरो भी हो जे अबू बकर सिद्दीक जला नबी सोने फरमाए सहाबियो मां सबनी सहाबा जा थोरा लाथा पर अबू बकर उहो आ जंजा थोरा मां मोहम्मद दुनिया में लाहे न सकियो हां मैदान क़यामत में मुझे बदरो अल्लाह लाहिंदो चहो अबू बकर सिद्दीक नबी संगे ॾाढो प्यारो हो पाक नबी जो प्यारो सौट अली वरी उमर नाले वारे के भी सडे करे भाकुर पाए मथे ते चुमी देई करे फरमाए पुत्र उमर इनी जे करे चुमी नी थमा जो मां अली जो पुत्र आ इनी जे करे चुमी नी थमा जो बहादुर उमर जो नालो थई चो उमर बहादुर हो चो तारीख जा किताब था लिखन जे 10 साल इन धरती ते हजरत उमर सही हाल हयात हो जने हाथ नाले खण वारो काफर भी न रहे हा जंजो हेडो रोब हेडो दबदबो हो दुनिया मने न मने पर जे सोहणे उमर जे खत के दरिया नील भी मनियो थई वक्त जो बादशाह अमीरुल मोमिनीन हजरत उमर फारूक रजी अल्लाह ताला नो वट मानू आया जैसे दरिया नील सुकी हुआ कुछ कयो संगन फरमाए अग में किए पानी इंदो हो जैसे अग में शा हुंदो हो कुआरी न्याणी अणपणिल न्याणी उनके सोना जेवर पाराए कुआर वारा गाढ़ा लटा पाराए उनके दरिया नील में सुमारींदा से साल पानी दींदो हो
उमर से फरमाए तो वो जहालत जो ज़मानो हो हाने इस्लाम जो दौर आ हाने मां दरिया दे न्याणी न विजो मां उमर खत तो लिखा मानू जो उमर साईं छा थो करे हे मानू ना है खत मानू ने लिखबो आ दुनिया मने न मने पर हजरत उमर जे खत के दरिया भी मने तू न मनियो तो छा थी पियो हजरत उमर साईं लिखंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ अगरे जे बुलनवा गोठवारो ये तहां सा न मनियो से त छाती पे हजरत उमर से बटे जुमला लिखीदा फरमाइन ओ दरिया जे अल्लाह जे मर्जी सा हलंदो आ तो हल जेकरे पंहिंजी मर्जी सा हलंदो आ तो तुंजी पानी जी असा के जरूरत ना है नेमल बदल को रब बियो इंतजाम करे छडींदो ये हजरत उमर जी चिट्ठी मिली आ अज तो दरिया नील वहे तो जे में का कमी का खोट ही ना आई असा जे दरिया सदाई से पानी कोनी बनी साईं बोड थी अचे कच्चे वारा टपड़ खणो वाह उमर तुझे खत के दरिया मनियो आज को अज तई पे हले हजरत उमर साईं जे दौरे जमाने में मानू आया जैसे कुर्बान वनो सोना उमर तुझे नाले ता सदके वनो तो उमर उमरा शामा उमर जी तारीफ बयान क्या तो त जलसे जो उन्वान सोने हुसैन की शहादत ते रखला खुदा जी जात जो कसमा सदी जिंदगी जेकने मा सहाबा जी तारीफ सोने उमर जी तारीफ सोने उस्मान जी तारीफ सोने अली जी तारीफ कया मा थकी पंदम तवा थकी पंदो मुजो इल्म पूरो थी विंदो पर न हस्तन जी तारीफ न खुटंदी सब सहाबा असा जे अखिन जा ठार है तोखे पंजा यार जुआरी यार नशाई यार शराबी यार प्यारा है नबी साईं के अबू बकर उमर उस्मान प्यारा ना है ये पाक मोहम्मद अरबी के प्यारा है तो असा के भी प्यारा है मैं दुआ करना आयो आ त अल्लाह साईं नबी जे बचनन सा असा के मोहब्बत नसीब अता करे आमीन तो चओ अबू बकर सिद्दीक साईं वक्त जो बादशाह अमीरुल मोमिनीन हो सोनो अली तो फरमाए हसन हुसैन गड मूसा मस्जिद नबी में होया कुर्बान वनो सोने अबू बकर सिद्दीक उन्हनि पिनन के खणी कुल्हन ते विहारियो अली से फरमाए तो मां साईं तवा न खणो मां तो खणा तवा पोढ़ा भी आयो कमजोर भी आयो अबू बकर सिद्दीक से फरमाए तो मां केर थींदो आ जो उन्हनि के कुल्हन ते न खणा जने मुजो मिठड़ो मोहम्मद अरबी पाण इन्हनि के कुल्हन ते खणंदो एडी नबी साईं सा उन जी मोहब्बत एडी सहाबा सा सहाबा जी अहल बैतन सा मोहब्बत हुई मुसलमानों कलमे वारो मदीने जो मीर मो जो सोनो हबीब नबियन जो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक भेरे पंजी न्याणी फातिमा तो ज़हरा जे घर मो निकता प्याचन संजन के चादर मुबारक वेड़ल हुई बिनी पासन नो ही चादर वेड़ी पई ही साहबा फरमान त कुर्बान वना नबी साईं जी जो निकता त संजन जी चादर मुबारक बिनी पासन नो ही हिले पई असा सोचो से नबी जी चादर में कान काशे ख्याल है केड़ी चादर जे चादर जो जिक्र रब कुरान में कंदे फरमाया अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीला सुभान अल्लाह त कयो न माखे लगे तो तहां भी थकी पिया हो मानी खाण वारा त हलिया वया हाने महबूब मोहम्मद जे बच्चन जा दीवाना या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अव इंकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला मुझे साईं जी चादर बिनी पासन हले पे बिलाल फरमाए तो तकड़ो तकड़ो मां नबी साईं जे पोयोम नबी साईं मस्जिद नबी में बैठा साईं जी चादर बिनी पासन नो खुली वई ये जो दिसा तो सुभान अल्लाह सजे पासे नो हसन साईं भाकुर पाती बैठो तो खबे पासे नो हुसैन जिनके नाने मोहम्मद सा डाढो प्यार मदीने जे मीर सा डाढो प्यार हो इमामुल अंबिया नबियन जा सरदार नबी साहबा फरमाते एक दफे असा ॾिसोसे त मस्जिद नबी में ही बांबड़ा पिया पाइन असा सोचो से संजन छोथा बांबड़ा पाइन ही जो तकियो त नबी साईं जी पुठी मुबारक ते इमाम हसन हुसैन बई सवार एक भेरे मदीने जो मीर पंजन बिनी गुलन के शहजादन के कुलन ते व्यारियों खयूं प्या चन हसन से नाने मोहम्मद दे तके मुर्के तो हेडो हुसैन तो मुर्के
पाण फरमे त हसन शाहे के नाना कुर्बान वञा स्वारी भजंदी आ तवां भजो नथा पाण फरमे त पुट जे स्वारी भजंदी आ त नानो मोहम्मद भी भजंदो सयन कड़ी तकड़ा पिया हलन कड़ी आस्ते पिया हलन पर बिनन के खिलाईंदा पिया हलन वरी हुसैन सही हुजूर सही दे तके फरमाए तो नाना स्वारी के मोहार होंदी आ तवा के मोहार त काने पाण फरमाए त बचड़ो जे नाने के मोहार कोने त नाने जा वार मुबारक हाजिर जेके नाने मोहम्मद करीम जे वारन के मोहार करे पकड़े हलन केडा न शान वारा हुंदा ओ बुल्ला साहिब आगरे वारो एक दफो नबी सही मदीने जी बाजार मोचल पिया एकड़ो छोकरो रस्ते में नबी सही के मिलो जेके मथे ते टोपी न हुई पेरन में जुती न हुई जान मिट्टी सा भरल पाक नबी उनके भाकुर में खयूं पिया साहबा चो से हे केरा असा तो जिंदगी में डिठो ना है फरमाए मां भी न डिठो आ से पुछो खयूं थव फरमाए हिकड़े भेरे मां न छोकरे के डिठो मोजे हसन हुसैन सा रांद पियो खेडे पोयो छोकरो छो न मां मोहम्मद जी झोली जो प्यार वठे जेके नबी साईं जे बच्चन सा प्यार करन हुजूर उनन सा प्यार कंदा हा हिकड़े भेरे मोजो सोनो नबी मोजो दिलबर नबी मोजो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजी न्याणी फातिमा तो ज़हरा जे घर में गुजरा पे वणन हुसैन से नंढड़ो हो बचपन जो जमानो हो रोए पे रोण जो आवाज नबी साईं जे कनन ते पहुतो संयन दिल झले न सग्या बारो हकल दई फरमे त या फातिमा अलम तालमी अन्नबका योजीनी ओ मुझी न्याणी फातिमा छा तोखे खबर ना है हुसैन बेचैन थींदो आ तुझे अबे मोहम्मद अरबी जी निंड खत्म थी वेंदी आ सुकून खत्म थी वेंदो आ पुट मुझे बच्चे हुसैन के न रवारींदी कर हुसैन मां मोहम्मद के ॾाढो प्यारो थई जडे हसन हुसैन के बुख लगंदी ही त नबी से पाण उनन के ढो कराइंदा अल्लाह अकबर पंजी जुबान मुबारक कढी हसन जे वात में विजन सोने हुसैन जे वात में विजन चूसींदे चूसींदे बिनन जी बुख भी वने उन भी वने थक भी लही वने ए मदीने जे मीर जी न्याणी जा बच्चा हा ए पाक मोहम्मद रसूलुल्लाह के प्यारा हा जो असा के भी प्यारा है एक बेरे नबी साईं जी झोली में सोनो हुसैन बैठो साईं फरमाए पुत्र हुसैन फरमाए जी नाना फरमाए मथे तो टोपी त परे कर हुसैन साईं मथे तो टोपी परे कई मोजो सोनो हुसैन मथे तो टोपी परे के तो मोजो महबूब नबी मोजो दिलबर नबी हुसैन जे वारन के सिंघन पया हुसैन से मथे तके चवे तो नाना भला ॾियो ख़बर मुझे वारन मो तवा के खुशबू थी अचे छा पाण फरमे त बच्चा हुसैन कंहिंखे राबेल जे गुलन जी खुशबू वणे कंहिंखे चंबेली जी खुशबू वणे कंहिंखे गुलाब जे गुलन जी खुशबू वणे मां मोहम्मद के तुझे वारन मो जन्नत जी खुशबू ईंदी आ हे नबी साईं जा बच्चा हिन चओ न सुभान अल्लाह हे नबी साईं जी पाक मोहम्मद अरबी के प्यारा चओ असा के भी प्यारा जिन पाक मोहम्मद के बच्चन सा फिटायो खुदा उनन के बदर करे छड़ियो क़यामत उनन के जलील ख्वार करे छड़ियो आ जिन नबी जे बच्चन सा मोहब्बत के उनन के नक्शे कदम ते जिंदगी गुजारियो तो उनन जा बेड़ाई जन्नत लाई तैयार मानू कावड़िया वेठा आहिन जे मुला अली के न मनीदा आहिन हुसैन के मन मनीदा आहिन यार कसम तो अल्लाह जो असा मनीदा हूं या हु मनीदा आहिन गालायो तो सही ना मां अल्लाह जो कुरान हे टिकण ते रखी तो चवा त असा अली जा गुलाम आहियूं अली जा नौकर हूं अली जे बच्चन जा भी नौकर हूं जे अली सोहणे के दाढ़ी मुबारक भी हुई मथे ते पटको भी एडी दाढ़ी मुबारक वडी ही जो सीनो ठकल हो मुझे मुर्शिद अली जो दुश्मन दिसी दहल जी किरी पोंदा हा अज अली जो हुबदार सदायण वारो दाढ़ी ए पटके वारे को नफरत न कर नथो रखी सके त कम अज कम दाढ़ी वारन के दिसी खुश थींदो कर त सोने हुसैन के दाढ़ी ही नबी पाक के दाढ़ी ही सोने मोहम्मद के दाढ़ी ही है भी दाढ़ी वारा है सोनो अली कुरान जो हाफिज भी होयो त कारी भी होयो त आलिम भी होयो जने घोड़े ते चढ़े कुरान पढ़न शुरू करे असा वारी गाड़ी में वेंदा से अबा अथी को मड़े गानड़ो बानड़ो तो बुधाए मड़े रूह के रात अचे पन्ने को सखर ते पुजो मड़े सुरूर मिली
तोखे गानन में सुरूर ईंदो आ मुझे पाक अली के कुरान में मज़ो ईंदो ये ना सही शुरू तो करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। मुझे सोहणे अली जो सफर तो हले कुरान पढ़ंदो थो वते कडी तो फरमे वा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। सोहणे अली जो सफर तो हले कुरान पढ़ंदो थो वते कडी तो पढ़े सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। कारी बिलाल साहब काऊं सिपारो आ 15 अली जो सफर हले तो कुरान पढ़ंदो थो वनी चओ न सुभान अल्लाह। ओ जने मुझे पाक अली जो सफर पूरो थो थे घोड़े तो लहण की तैयारी आ केड़ा जुमला जारी है पढ़े तो कुल आऊज़ु बि रब्बिन नास सुभान अल्लाह मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। एकाऊं सिपारो टीहों अली जो सफर पूरो तो कुरान जो खत्म ही पूरो पोइ ना अली जा असां कीअं न मुरीद थियूं जंहिंजे सीने में कुरान हो त बच्चन जे सीनन में भी कुरान हो त घरवारी जे सीने में भी कुरान हो। एक कावड़िया बैठा है जे अली के न मनीदा है मां अल्लाह जे घर में वेई जमा थो असां अली जा नौकर हो छो त अली के मस्जिद सा प्यार हो त असां के भी मस्जिद सा प्यार तदे त कारी अब्दुल लतीफ साहब तहां के मस्जिद में बिहारियो आ चओ न सुभान अल्लाह। ओ मान मुर्शिद अली जी शा तारीफ कया जी घरवारी जी जल फातिमा नबी जी दादली न्याणी जने चक्की थी हलाए त कुरान थी पढ़े यासीन वल कुरानिल हकीम ही बुक अटे जो विजी करे ही यासीन पूरी करे तई एडो अटो न करे जो हफ्तन जो हफ्तो खाइन पर अटो न खुटे असां वट सदाई बोरो कुले ते 15 दी न काडे बा अन पीहण थो वञा खुटी आ बरकती काने छो त घर न मो कुरान वयो बिस्मिल्लाह भी जुबान मो निकरी वई मां दुआ करण आयो आ त अल्लाह ताला असा के कुरान सा मोहब्बत नसीब फरमाए। अम्मा जी जन फातिमा अटो गोहे त पढ़े थी अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। हुसैन से जो झूलो थी झुलाए पर जुबान बंद ना पड़े थी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सदके वञा उन्हनि बचड़नि तां भी चओ न सुभान अल्लाह। चवंदा आहिनि भित ऐरे ते वेंदी आहे कारी साहब कीअं ऐरो टेड़ो त भिती टेड़ी सम्झो था न कावड़िया असां ते वेठा आहिनि जे मुला कुरान को नथा मञनि कुरान खे नथा मञनि ख़ुदा जो कसम कुरान अचो असांजे मदरसनि में हलियो आहे 7 सालनि जा ॿार मां तोखे कुरान जा हाफ़िज़ ऐं कारी ॾेखारियां। एक कावड़िया बैठा के अली के न मनीदा है खुदा जो कसम अली सा प्यार आ तने तो कुरान सीने में आ ओ जे पाक मोहम्मद करीम सोहणे अली जला ही भी तो थी अन मदीनतुल इल्म व अली बाबहा पान फरमे तमाम मोहम्मद इल्म जो शहरा पर दरवाजो न जो अली थ ओ आगरे गोठ वारो बुला साहिब जे अली सा फिटाए व इल्म जो जरूरत नहीं दव जे अली सा प्यार हुंदो इल्म जा खजाना हुंदो दुख सा चवणो तो पवे जुबानी अली अली जा नारा हण वारा विचारन जा पंजाबी सीना कुरान को खाली बचड़न जा सीना भी कुरान को खाली करे छडियो अन्या उन जे दिल में बुग़्ज़ अदावत भरे छडियो जो दाढ़ी वारन के दिसी अले छा मोटा
खुदा जी ज़ात जो कसम अली वारो कुरान असां वटि थई हे उहो कुरान थी जो इमाम हसन हुसैन बई नड़ाहा बई वेठा हिन मंजन जो टई मां हसन से फरमाए तो अदा गर्मी भी गर्मी आ पर निंड भी सेहत जे लाइ ज़रूरी आहे अदा हसन तू सुम त माडे मुंह करे सुमा सुमा त तोड़े मुंह करे सुमा अदा हसन तू कुरान पढ़ त मां बुधा मां पढ़ा त तू बुध जे पढ़दे 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 असां बिनन के निंड अची वने जडे क़यामत में दफ्तर खुले तो हुजे तो कुरान ही कुरान हुजे असां वारा छोरा निंड में सुमिन था त गारियूं ॾींदा आहिनि तव्हां जे बुलनि जी मां ॻाल्हि नथो कयां मत कुरान पढ़ंदा हुजनि निंड में गारियूं छो त जहिड़ो सबक ॾींहं जो यादि थींदो को निंड में बि उहो कंदो न अलीअ जे बचड़नि खे निंड में बि कुरान यादि हो हसन साईं के जाग थी वई छो वॾो हो हुसैन नंढो हो पाण के पाण तो चवे हसन वॾो भी तू आ पर तोखे निंड अले छो अची वई हीअं जो तके तो हुसैन साईं जूं अखियूं बंदि निंड में ईअं तो कुरान पढ़े जी हाफ़िज़ मुसल्ले ते तराविन में कुरान पढ़ंदो जिन खे एडी कुरान सां मोहब्बत हुई मस्जिद सां मोहब्बत हुई छा तू सोहणे अली जो वाक़ियो न ॿुधो आहे त अली साईं खे केॾी मस्जिद सां मोहब्बत चओ न सुभान अल्लाह पोते वठी तो वञा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचपन वारी जिंदगी पाक मोहम्मद अरबी जा परवानो नबी साईं जॾहिं ॼाया हा त नबी साईं वॾा दुख ॾिठा हा सम्झो था न हिकु त हुज़ूर साईं अम्मा जे पेट में आया त अबो दुनिया में वियो अञा 6 सालनि जा थिया त वरी अम्मा भी दुनिया में हली वई 8 सालनि जा थिया त अबो भी दुनिया में वियो वरी हुज़ूर साईं जी ख़िदमत हुज़ूर जे पालना हुज़ूर जे चाचे अबू तालिब सोहणे अलीअ जे अबे कई पर जका सोहणे अली जी अम्मा ही वरी हुजूर जी एडी खिदमत कंदी ही जो एडी पुत्र जी भी न कंदी औरतुन चयो कुर्बान वञा अम्मा तू एतरी पुत्र जी खिदमत न कंदियां एडी मिठे मोहम्मद जी खिदमत कंदियां चे कुर्बान वञा जडी खां वठी हे बचड़ो मुझे घर में आयो आ एक त मुखे खुशबू हण जी जरूरत ही नथे पवे मुझो घर खुशबू में महकजी वियो आ बी गाली आ जे कमरे में वींदिया हुआ पत्ती बारणी पौंदी ही इन मिठड़े मोहम्मद के गड वठी वींदिया त जणो मुझे घर में चोडीअ जो चंड लही थो उहो नबी सोहणो जडे सोहणे अली जे घर में अबू तालिब साईं जे घर में जवानी जी मंजिल ते पहुतो साईं फरमायो चाचा तू मुझी वडी खिदमत कया थी इकबाल कया पर मुखे मोकल दे त मां हाने पंजो घर वसा मोकल दीने मां वींदुम न त तहां जी खिदमत में रहंदुम पर अकेलो न वींदो मां मूंसां गॾु संगती भी हुजे पर संगती मुखे अली दे अली साईं नंढड़ो मां हिन खे गॾु वठी हलां सफ़र में को त मूंसां हुजे अल्लाहु अकबर बहरहाल नबी सोनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोनो अली गड हलियो अली तो फरमाए जाडे मां कुर्बान वञा मुझो नबी वींदो हो मां नबी सां गड हलंदो हुम एकड़े भेरे मुझो सोनो हबीब नबियन जो नबी इमाम लंबिया गर्मी जी मौसम हुई साईं वण जे हेठों सुम्या फरमाए अली कुर्बान वञा झट निंड करणी आ अली तो फरमाए से तकड़ न कयो 5 मिनट मुखे मोकल दियो मां घरों बिस्तरो ए चादर को विहाणो दखणी चाहे पथरीली जमीन आहे तवा जो जिस्म रेशम में पट खां वधीक न रमा तवा के तकलीफ थींदी पाण फरमाए त अली जे धरती ते मां मोहम्मद पैर रखंदो आ रेशम में पट खां वधीक वा धरती नरम थी वेंदी आ पुत्र अली तोखे नाराज नथो कया तू मुखे ॾाढो प्यारो आ बिस्तरे जी जरूरत नाहे पर विहाणे जी जरूरत पौंदी पू हाणे तू पलथी हणी वे मां मोहम्मद करीम तुझी झोल में निंड थो कया अली साईं पलथी हणी वेठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली साईं जे गोद में सुमी पया छा न मन अली तो फरमाए मां हेडे होडे तकम जाडे काडे तकम मुखे मजो न आयो मां चम त पंहिंजे हबीबे किबरिया सोहणन जे सरदार मिठे मोहम्मद जो चेहरो त ॾिसां अली फरमाए तो नबी साईं जे चेहरे ॾे तकम हीअं पियो ॾिसां जणो रेहल ते जणो कुरान खुलियो पियो आ अली तो फरमाए अञा जो तकिया पियो ए वण पंहिंजी जाइ के छॾे करे चीरबो टुकर टुकर थी दो नबी साईं जी भर में अची करे टामा मिलाए शाम करे बी रहियो मुंहिंजा साईं थोड़ी देर खां पोइ थिया फरमाए पुट अली उथ त हलूं अली तो फरमाए मां सोणे नबी जे पोयों हलियुमि एतिरे ते ख़बर तॾी पई त वण पोइते चीरबो पोइ तो पे वञे पर वण मो रोवण जो आवाज़ आयो ॾंढियूं ॿुधण में आयूं
मां नबी सिंह के चम साईं हे वण ते बेजान आ छो थो रोए न रोवण जो आवाज तो अचे पाण फरमाए त वली इन वण रब खो दुआ घुरी अल्लाह मुझे पाड़े में मुझो मिठो मोहम्मद करीम आयो आ जेकर मोकल मिले न सोहणे नबी जो वेठो दीदार कयो वण भी जेके नबी साईं जो दीदार करे बहरहाल वो अली नबी साईं जे घर में जवानी की मंजिल ते पहुतो चओ न सुभान अल्लाह सोहणो अली शेर अली हक जो वली अली फातिह खैबर अली असा सुन्निन जो इमाम अली जवानी की मंजिल ते पहुतो तो सोहणे अबू बकर उमर दे आयो जे अली की आयो आ करे हुजूर जे घर में मां पलियो आ नबी जे घर में जवान थियो आ हुजूर जी नंढड़ी न्याणी फातिमा मुखे ॾाढी पसंद आ जेकर हुजूर जी न्याणी मुखे निकाह में पर मां नबी संग घुरी नथो सघां कीअं साईं खे चवां तवां हुजूर जा किलोज दोस्त आहियो नबी साईं जे अॻियां ॻाल्हि रखो मन साईं जन मुखे ॾियनि कावड़िया वेठा आहिनि यार अबू बकर उमर ते ॼणो मेह मारे वियो अबू बकर उमर छा चयो कुछ बुधो भी सही अबू बकर उमर साईं फरमायो कुर्बान वञा अली असा हुजूर जा यार जरूर आहियूं पर हुजूर जी रत न आहियूं तू हुजूर जो खून आ नबी से को वनी पान घुर मिठो मोहम्मद तोखे नहीं न कर दिल बधायो सोहणो अली रस्ते में हलियो हलंदे हलंदे दिल झले न सकियो छो त हया वारो बार वडन सा ॻाल्हाए न सघंदो आ ये न सही पर अॼु छोरन के हिनन मोबाइलन बेहया बनाए छडियो आ जेके ही कार लगी पई थन पो पी जे सामो अमड़ जे सामो पंजी मर्जी वारियूं ॻाल्हियूं अबे अम्मा जी ते न हलंदा पंजू मर्जियूं हलाईंदा ती बाबा हितो रिश्तो न खपे रिश्तो हितो खपे वो पंजन ॾींहन का पो छोरो वेठो रोड ते रोए तो खैर त आए तेसिं घर न हलियो बहरहाल मां एॾे नथो वञा टाइम इजाजत नथो ॾे सोहणो अली रज़ी अल्लाह ताला रस्ते में हलियो दिल झले न सकियो त नबी साईं के कीअं चवां हाई कोर्ट के नथो चई सघां सुप्रीम कोर्ट के तो चवां मस्जिद जो दर खुलियल ठई मस्जिद में अंदर हलियो आयो हथड़ा मथे खणी चवे तो बरकातो नफिल पढ़ी जे तो मौला मां तुझे दर ते आयो आज मुझो सवाल खाली न कजाई मुखे नबी जी न्याणी फातिमा ॾाढी पसंद आहे पर मां साईं के चई नथो सघां मुझे साईं जी दिल में विझ जीअं साईं सॾे मुखे न्याणीअ जो निकाह ॾे घुरण वारो अली ॿुधण वारो रब असां वारी दुआ ते खैर सां मां सम्झा तो हिन ॻोठ जे रोड ते छो त असां जा अमल पूरा आहिनि अली साईं हथड़ा खई वेठो आ अञा हथ चेहरे ते न वराया थई हथ झलियूं वेठो आ नबी साईं सहाबा जी मजलिस में वेठा साहबन दे तके फरमाए मुझो अली नजर नथो अचे अली काडे एकड़े सहाबी जो से अली त मस्जिद में आके जल्दी जो मुझे अली के वठी अचो जल्दी वठी अचो तो सहाबा एक बे जा हुजाए कहा जिए जो मस्जिद में आया त अली हथ झली वेठो मौला हुजूर जी नंढड़ी न्याणी मुखे निकाह में मिले साहबी पोयो वेठो तो लिखियो बुधेस तो हथड़ा झली वेठो आए तेरे ते सहाबी पोयो पुठिया ते हथ रखी जो अली छड ड्रिगी दुआ के कम थियो पो भी मुझो सोहणो अली हथ न पियो कढे अले भोग नथो करे अले मजाक नथो करे एतरे तो सहाबी तो अली हुजूर सही तोखे घुरायो थई मिठे नबी तो जो इंतजार तो करी जल्दी कर सोने अली पेरन में जुती न पाती डुकंदो ड्रोणंदो नबी सही जे पेरन में अची वेठो अर्ज करे तो साईं किए घुरायो थव पाण फरमाए त अली यार मुजी न्याणी जवान थी वैया मुजी दिल घुरे थी मां या न्याणी तवा के निकाह में दिया तवा जी मर्जी शाहे तवा जो इरादो शाहे अली फरमाए तो मुजा साईं बियो मां रब को शा घुराई यो रिश्तो मुखे कबूला यो रिश्तो कबूला बस नबी से फरमाए अली तकड़ न कर यार मां पंजी न्याणी फातिमा का भी पूछा ए हुकूमत न्याणन का भी पूछो पंजी डिक्टेटरी न हलायो असा वरी पंजो मर्जी हलाइंदा न्याणी का भी पूछो पुटन का पुछंदो आ पर न्याणी जी मर्जी भी पुछ नबी से पान पंजी न्याणी जे घर आया
पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में आया फरमाए त फातिमा फरमाए जी मुझा बाबा फरमाए पुत्र तुझो निकाह अली सां करण तो चाहियां तुझी मर्जी शाहे तुझो इरादो शाहे अम्मा फरमाए थी बाबा जी अली जड़ो घोट मिले बो मां रब को शा घुरा मुखे इहो रिश्तो कबूल आ किताबन में अचे तो जणो अम्मा फातिमा भी जणो रब को इहा दुआ घुरी त मौला मुखे अली मिले मौला मुखे अली मिले अल्लाह बिन्हिनि जी दुआउनि के कबूल करे जोड़ जोड़ सा मिलायो को कंजे घर मां परणजी निकरे को कंजे घर मां परणजी निकरे अज मुझो मुर्शिद अली मिठे मुहम्मद करीम जे घर मां परणजी हुजूर जी नंढड़ी न्याणी फातिमा निकाह में वरतियूं थो ऐं अम्मा फातिमा वरी एडी हया वारी अल्लाह पर्दे वारी हिकड़े सफर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी होया सोहणो अली भी होयो अम्मा फातिमा भी हुई अॻियों नबी सही पोयों सोहणो अली पुठियों अम्मा फातिमा सोहणे अली जे हथ ते हथ रखी फरमाए अली हुजण ते इए खपे अॻ में बाबो हुजे बाबे जे पुठियां तव्हां हुजो मां तव्हां जे पोयों हुजां पर जमा फातिमा जी दिल थी घुरे अली अग में बाबो हुजे मां बाबे जे पोयों हुजां तू मुझे पोयों हल चे फातिमा इए शो चे कुर्बान वञा मुझा मुड़स अली ओ मुझा सोना अली इन्हीअ जे करे चवां थी अग में मुझो बाबो हले मां बाबे जे पोयों बाबे जे पेरन जे मथों पेर रखंदी वञा पुठियों तू अचे मुझे पेरन जे मथों पेर रखंदो वञ दुनिया वारन के मुझे पेरन जो निशान भी न मिले त केर हितों गुजरी वियो असां वारियूं न्याणियूं नाराज न थीजो मां हितों जी गाल न थो कयां सखर शहर जी गाल थो कयां घरों निकरंदियूं बुरका हीअं पातल बाज़ार पहुतियूं माशाअल्लाह को हित हूंदो ईअं न भला लाहौर को हलियो छा निंड पयो ईअं वरी माशाअल्लाह वरी मोट ते रक्शे में वेहंदियूं त बुरको कच्छ में चई गर्मी आ छा नबीअ जी न्याणी खे गर्मी न पई थिए और दुनिया के छड़न वक्त भी फरमाए थी अली मां वसियत थी कयाई वसियत थी कयाई मुझी वसियत ते अमल कजाई अली जड़े मां दुनिया मो लाडाणो करे वञा त मुझे जनाजे के एक रात जो खण जाई अंधारी में खण जाई धारिया मानू जनाजे में भी न चन पंजा हुकुमात जनाजन में शरीक थियो के एड़ा जनाजा हुंदा हन बख्शल बख्शायल हुंदा हन जे जनाजे नमाज पढ़न सा मैयत के फायदो न पर पान के भी फायदो थींदो चे कुर्बान वञा फातिमा छो न जनाजे में अचन फरमे अली जिंदगी में मुझी चादर ते कहीं नजर न पईया मां फातिमा थी चवां त दुनिया के छडण वक्त भी मुझे खफन वारी चादर ते दीद न पई लाशल रहम करे असां जे अमड़िन न्याणिन मो पर्दो हलियो वियो खुदा जो कसम वाह जो उमर आयो नबी सही वट आयो अर्ज करे तो साईं मुझी गैरत बर्दाश्त न थी करे जो औरतूं मुसलमान जो इए वञन इए घिटन में न घुमन काफर दिसन ता जे करन के पर्दो कराए दी नबी से फरमाया उमर मथों फैसलो ना आयो आ मां पंहिंजी मर्जी हलाइंदो ना आहियां उमर से फरमाया तो से मां फैसले जी गाल न कई थम मां त मशवरो नो थम अञा मशवरो दई बस कई त जिब्रील कुरान खणी आयो कावड़िया बैठा है उमर हेड़ो तेड़ो उमर मिलियो त असांखे गैरत मिली खुदा जो कसम उमर मिलियो त काबे जो दर खुलियो चओ न सुभान अल्लाह उमर सही मुसलमान थियो कलमो पढ़े नबी साईं ते आजान जो टाइम थियो साईं फरमाए बिलाल जी साईं फरमाए जल्दी कर आजान दे नमाज दी तैयारी थे बिलाल साईं चवे तो कुर्बान वञा साईं आजान दियां थो उमर सिंह फरमाए साईं काथे आजान थींदी नबी सिंह फरमाए खजन जे फरन जी ठेल मस्जिद है इस्लाम कमजोरी हालत में आ काफर ताकत में घणा हिन मुसलमान थोड़ा हिन इन्हीअ जे करे हिते आजान थींदी हजरत उमर सिंह फरमाए तो पो साईं मुझे मुसलमान थियण में फायदो केड़ो अज बांग थींदी त काबे में थींदी हजरत उमर साईं काबतुल्लाह दे वठी आयो नबी साईं भी गड्डा हाने हजरत उमर के चई चढ़ काबे जी छत ते चढ़ी बांग दे उन जमाने में लाउड ना हाने भी काफी जान ते लाउड ना हिन मानू छतन ते चढ़ी बांगू दींदा हिन
बांग मथे ते चढ़ी वियो त हज़रत बिलाल से फरमाए तो मां परेशान थी हुम त अगे त काबे दे रुख करे बांग दींदो हुम मसलन काबतुल्लाह ते मानू बींदो न हाने खोड़ हाजी हुंदा के वया भी हुंदा अल्लाह मौको भी दींदो पो जाडे काबतुल्लाह ही चौधारिया हेडो भी हेडे मुंह करे भी नमाज थींदी हेडो भी करे चौधारी काबे जे जाथे दिल करे बिलाल चवे तो सही अगे त काबे दे मुंह करे आजान दींदो हाने काडे मुंह कया छत ते भी नबी से फरमाए बिलाल हाने मां मुहम्मद रसूलुल्लाह दे मुंह करे बांग दे आ बिलाल हेडो आजान शुरू थी अल्लाह अकबर भरसा अबू जहल जो घर हो रड़ियों कंदो आयो केरा केर थो बांग दे हजरत उमर से तलवार उघाड़ी खणी करे मैदान ते निकरी वियो आहे को बार घिट्टी में हकला दे करे चवे तो आहे को मां जो लाल अज उमर सा मुकाबलो करे उमर मिठे मोहम्मद जे दर्जो नौकर बनजी वियो जेके घर वारू बेवा कराणियो न उमर सा मुकाबलो करे बच्चा यतीम कराणा है उमर सा मुकाबलो करे अदा उमर मिलियो असा के काबो भी मिलियो न गालहिंदो कर नबी जे यारन न गालहिंदो कर मत ईमान चटन थी भंग पी चरस पी नशे में औंट थी मत सहाबा के गालाए भज परे नशे को हजरत अली तो फरमाए जड़ी जगह ते भंग हारियो वनी चरस हारी वनी नशो हारियो वनी सोनो अली फरमाए तो उन जगह तो गाह जमे मुजो मुर्शिद अली तो फरमाए मैं गाह भी पंजे घोड़े के न खाराई तुम जी अली पाका तो अली जी सवारी भी पाक और इन सहाबा जी सवारिन जी तारीफ भी रब कुरान में कही थी वल आदियाति ज़बहन सुभान अल्लाह कर तो मैं खत्म कया वल आदियाति ज़बहन फल मूरियाति कदहन फल मुगीराति सुबहन फअसर नबिही नकन फवसत नबिही जमा दुनिया मने न मने पर सहाबा जी तारीफ भी रब कुरान में करे छड़ी थी उन जी सवारन जी तारीफ भी रब कुरान में करे छड़ी असा सहाबा जा नौकर असा अहल बैतन जा नौकर हूं खुदा जी जात जो कसम अहल बैतन हिन दीन ते सिर ॾिनो बच्चा ॾिनो पर नाने मोहम्मद जे दीन को एक इंच भी परे न हटिया मां जेकॾहिं सीरत हुसैन ते ॻाल्हायां कारी अब्दुल लतीफ साहब भली पंज थी विंदा पर हुसैन जी सीरत न खुटंदी पर हाने कुछ करबला जे मौजू ते अल्लाह अल्लाह मां दुआ करण आयो आ तसा के अल्लाह हैदर जो मुरीद करे आमीन चौ तने शाह अब्दुल लतीफ भटाई घोट तो चवे करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीदिन सामो जुंबी जोड़ियाऊं मुँह न मोड़ियाऊं पसीता तरार जो चेतो एक करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी हैं तुझ पे लाशें जिगर गोशे बतूल जिते करबला दे मैदान में मुझे पाक हुसैन जा मासूम बच्चा पे तड़पन पर उते भी मुझे मुर्शिद हुसैन के अल्लाह जे कुरान जी लोली प्या ॾिन निमाज़ जला दावतूं प्या ॾिन हुसैनी तो हर को सदाए पर हुसैन जे दग ते तो को हले न हुसैन निमाजी भी हो हाजी भी हो कुरान जो कारी भी हो तो आलिम भी हो मार्द कुम मुसलमानों कलमे वारो पाक नबी जे बच्चन सा मोहब्बत करण वारो करबला जे मैदान में मुझे सोने हुसैन वाह जो मलाह 70 71 जनाजा हथन ते खया थई पो भी सब्र जी लोली थो दे कुरान तो चवे या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन रब तो फरमाए ए ईमान वारो दुखन जा पहाड़ मथो करनो बेसब्री न कजो सब्र निमाज सा मुख घुरजो छो तो सब्र वारी जात सा मां अल्लाह जी मदद गड्डा हुसैन से करबला में सब्र को या बेसब्री को न था गलायो अली असगर जो लाश हथन में आ वो भी चए थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कासिम भाटरे जो हथ में जनाजो आ वो भी चए तो मौला जी तुझी मर्जी हुसैनी सदायूं था हुसैन जा दीवाना था सदायूं पर कम असा जा वरी उबता लगा
खुदा जी ज़ात जो कसमा करबला के मैदान में सोहणो हुसैन शहीद थियो। मां तहां का मौजू तमाम लंबो आ, इन मौजू ते हलियो वञा ते सिज लही अल्लाह जी मेहरबानी सा मां ते छड़ो है मुहर्रम शरीफ आ जे मुहर्रम न हुंदो आ भी न मां इन नबी जे बच्चन जी वाखाण न कंदो हा न पाण के पाण चवंदो आ त अजायो पंध करियो। जरे नबी जे बच्चन जी तारीफ न कयम तेन कुर्सी ते वेहण जो हक केड़ो हो। जिन नबी जे बच्चन दीन ते कुर्बानी दिनी आसा के मुफ्त में मिलियो। सच्ची बुधायो जे के मस्जिद में बैठा हो ता कलमो पढ़ियो त पैसा वरता हो नथा गलायो। दीन मुफ्त में कलमो मुफ्त में होडे वरी पोते दिस सहाबा दे विचारन के कलमो था पढ़न त रसा किचन में विजी गीलींदा। बिलाल के केडियो तकलीफ मिलियो अंगारन ते सुमारे। अबो मुसलमाना पुत्र काफरा जे पुत्र मुसलमाना त अबो अमड़ काफरा छा उनन सा मंजर हो। एकड़ो नौजवान मजदूरी करे शाम के टाइम ते 500 रुपया कमाए अचे पुत्र के चे बाबा वने 500 खणी मड़े पने आ किलमो घूमी फिरी आ त 5 मिनटन में 5 समन जो कम लाहे। अबे बेचारे तकलीफन सा कमाया सागे छोकरे के सजो डी मजदूरी कराए जे पघर वहन से वरी शाम जो 500 मिलन से मजाला जो खुलिया कराए थो तो अबे जी मेहनत हिन जी मेहनत आ इनी जे करे पैसा खुलिया न थो कराए त ये रखी वेठो आ बटुए बंद कयूं। ये दीन तो असा जी मेहनत सा ना आयो आ दीन साहबा अहल बैत जी कुर्बानी जे करबला वारे जवान जे मंजर दे वाक्यो तो दिस करबला जे मैदान में जालिमन शिमर वारन यजीदन केडा जुल्म कया हा की सकया है। सैयदन सगोरन जो पानी बंद मिलियो न पानी। आशिक हुसैन सदायण वारा हैदरी सदायण वारा नारे हैदरी जा नारा हण वारा इन ॾींहं ते वरी सबीलू पानी जो वरी भत था वेराईंदा वतन। ज़ालिमो कुछ इहो नथा सोचो त इन्हनि ॾींहंनि ते इमामन सगोरन जो पानी मानी बंद ही त असां भी पाण के बंद रखूं। असा भी तो पान के बंद रखो जिते और फुरात नदी ते हजरत अब्बास से खली पानी जी खड़ी हो भरी थई त बच्चन के पानी पियारे। जालमन तीर हणी करे खली पानी दी फाड़े घोड़े जेते चढ़ी वियो आ। हजरत अब्बास से फरमाए तो मां घोड़े के लगाम सा लोडो दई इशारो करे तो चवास घोड़ा तू त पानी पी। अल्लाह तारीख जा किताब था लिखन तो घोड़े के अखन में पानी वही आयो रोई जणो इशारो करे चवे तो अब्बास वो घोड़ो पानी किए पे जंजा मालिक। शहीद करबला वारन जो शान सिखणो थी तो उलमाए देवबंद वारन दे अचणो पवंदो। खुदा जो कसम हैदर जो शान पुछो थी उलमाए देवबंद दे हलियो। 72 कुसजी वियान पर मुझे सोने हुसैन सब्र जी लोली दुनिया हथन सा जनाजा खी वेठो आ। अकेलो हुसैन पो भी लड़े करबला जे मैदान में अकेलो बीठो आ। शींह वांगुर जो शेरन जा पुत्र भी शेर हुंदा है शेरन जा बच्चा भी शेर हुंदा है। खीमे मां सोने हुसैन जो वडो पुत्र अली अकबर निकरी आया पगदार पुत्र। तारीख लिखे थी 19 साल उन जी उम्र ही नौजवान हो अञा दाढ़ी अचेस पई मुछन जी सावक हुई निकरी आयो चे बाबा मुखे मोकल दे त मां इन्हनि ज़ालिमन सां वञी जंग विढ़ा। चे बाबा न न तोखे मोकल न ॾींदुमि छो त तू मुझे नाने मुहम्मद जी तस्वीर आ। मां तोखे ज़ालिमन जे हथन में कोहाइण नथो चाहियां। पुत्र एलाज तो करेस बाबा हे सालिम कुफे वारा चोंदा पोढ़ो अबो विढ़े तो नौजवान नथो विढ़े मोकल दे बाबा इए न कर एलाज मिठो कयो। हुसैन से फरमाए बाबा जे मोकल घुरे तो मोकल थो ॾियाई पर तकड़ न कजाई पहिरियों वञी फुफी ज़ैनब खां मोकल वठ जाई। तवज्जो को आखिरी वाइदो खत्म थो कयां जे ईमान हूंदो यकीनन अखिन मां पानी वही ईंदो। जिए जो खीमे में वयो आ
बीबी ज़ैनब के हथ में अल्लाह जो कुरान पढ़े थी यासीन वल कुरानिल हकीम। ये कुरान पढ़दे पढ़दे हिय जो ॾिठे त अली अकबर बीठो आ त के फरमे पुट अली अकबर कीअं आयो आ चवे तो कुर्बान वञा फुफी जिंदगी में तोखे को सवाल न कयो थम अॼु जिंदगी जो पहिरियों सवाल भी आखिरी सवाल भी हो थई। बीबी ज़ैनब फरमाए पुट पानी न घुरजाई खार को न घुरजाई हे मदीनो न थी कूफे जे शहर ज़ालमन जो शहर थई जे तुझे भा अली असगर के पानी ॾिनो तीरन जा मींह वसायो पुट मूं वटि पानी कोन थी खार को कोन थी जे जान खपे त जान अली अकबर से फरमाए तो पुफी जान वठण लाइ न आयो आ जान ॾियण जे लाइ मोकल वठण आयो आ मोकल ॾे त करबला में इन्हनि ज़ालमन सां विढ़ा। चई पुट कुर्बान वञा तू मूंखे ॾाढो प्यारो आ जे न पुफी मोकल ॾे इलाज जो के त बीबी ज़ैनब बेहोश थी वई। हज़रत हुसैन साईं जी नज़र पइजी वई डुकंदो ड्रोड़ंदो आयो चे जल्दी कर पुट दी जे मुंहिंजी भेण जे पेरन के हथन के मट हे पेरन हथन मटन के शुरू कई। हुसैन से पंहिंजे मथे जे पल्ले पटके जे पलान सां पंहिंजी भेण के हवा थो हणे जॾहिं बीबी ज़ैनब होश में आई मथे मुंह करे चवे थी पुट अली अकबर मोकल थी जल्दी कर करबला जे मैदान में वञी ज़ालमन सां विड़। अली अकबर से फरमाए तो पुफी पहिरियों मोकल न पई ॾे हाणे कीअं थी मोकल ॾे। चए पुट जॾहिं मां बेहोश थी वियुमि अखियूं बंद थी वियूं निंड में नाने मोहम्मद अरबी जी ज़ियारत थी वई। नबी से फरमाए पुट ओ मुझी ज़ैनब न्याणी मुझे बचड़े अली अकबर के नबी हार अलाए केतरन ॾींहंनि जो बुखायल पुट मोकल ॾेस जल्दी नाने मोहम्मद वट अचे शहादत जो ताज पाए माली अचे मां हौज़े कौसर ते जन्नत जा ताम जन्नत जा पानी झली बीठी अचे तो मुसलमानों सोनो अली अकबर से तैयार थो। हुसैन से फरमाए तो बच्चा तकड़ न कर भी त मां तोखे पंहिंजो दस्तार त कराया पटको त बदरायांस ये पटके बदरायण खां पोइ फरमाए पुट अली अकबर हे मोजो पटको नथी मुझे अबे अली जो पटको थई वरी तलवार भी नहीं पुट हे मुझी तलवार नथी मुझे बाबे अली जी तलवार थई वरी घोड़े ते चाड़े भाकुर पाए मथो चुम्मी करे फरमाए पुट वञ मैदान ते अल्लाह तुझो मुआफ़िज़ आ। जियां जो करबला जे मैदान में पहुतो शिमिर जी भरसा इब्ने सईद बीठो हो उन बा के लोडो दई करे तो शिमरा हे केरा एड़ो सहणो मां जिंदगी में ॾिठो न आहे। शिमिर चवेस तो तू नथो सुञाणे मां सुञाणिया तो हे हजरत हुसैन जो वडो पुट अली अकबर आ जंहिंजी हऊ बहु शक्ल नाने मुहम्मद सां थी मिले। उन्हनि छा चयो शिमरा ज़ालिम जंहिंजो चेहरो नबी सां मिले असां इन सां न विढ़ंदासीं असां तलवार न हलाईंदासीं। अली अकबर साईं हीअं मैदान ते बीठो आ हकला थो ॾे अचो केरी दो कोई भी अचण जे लाइ तैयार न। अली अकबर साईं फरमाए तो तव्हां न ईंदो मां ज़रूर ईंदोमांव मां पंहिंजनि वॾनि जो बदिलो वठंदोमांव मासूमन सगीरन जो बदिलो वठंदोमांव। किताबन में अचे तो जियां जो करबला जे मैदान में सोनो अली अकबर लथो ईअं तलवार पियो हलाए ईअं तलवार स्पीड में हलाए पियो ई तलवारूं हलाईंदे हलाईंदे 500 माण्हुनि जी मुंडियूं धार करे छॾियईं बूटी बूटी करे उनखे करबला जे मैदान मां निकिरी अची खीमे में पहुतो आहे। सोनो हुसैन फरमाए तो बाबा मोटी आयो आ जे बाबा कुर्बान वञा निड़ी सफ़ा खुश्क थी वई आ चप खुश्क थी विया आहिनि वधीक न हिकिड़ो पानी जो ढुक मिले सॼो मैदान साफ़ थो करे ॾियाई। हुसैन से फरमाए तो बाबा मूंखे शर्मिंदो न कर यार जेकॾहिं मूं वटि वॾो पानी हुजे हा तो नंढड़े भाउ अली असगर के पानी पीआरिया हा जे बाबा हिकिड़ो ढुकड़ो पानी मिले निड़ी खुश्क थी वई आ। हुसैन से फरमाए तो बाबा जे आयो आ तोखे खाली नथो मोटाया अॼु अहिड़ो थो तोखे पानी पीआरिया जंहिंसां जन्नत जो पानी भी मुकाबलो न करे। बाबा वो केड़ो पानी आ जे पुत्र अज भी मुझी जुबान में वो तासीर मौजूद आ जो नंढे होंदे नाने मोहम्मद जी जुबान चूसी पुत्र पंजो वात खोल मां पंजी जुबान तुझे वात में विझा तो चूसण शुरू कर तुझी बुख भी वींदी उञ भी वींदी। आगरन वारो पाक मोहम्मद अरबी जा दीवानो बुल्ला साहिब कारी अब्दुल लतीफ साहब बुल्ले जी जमायतियो अल्लाह जाने तो जियां जो हुसैन से पंजी वात विधी वात वारी जुबान अंदर विधी चूसींदे अली अकबर के निंड अची वई ख्वाब में नाने मोहम्मद जी ज़ियारत थी।
नबी से फरमाए पुत्र अली अकबर केतरो टाइम अञा नाने के इंतजार कराइंदे पुत्र केतरो टाइम अञा अबे जो जुबान चूसींदे मां मोहम्मद जन्नत जा ताम जन्नत जा पानी तुझे ला झलियूं बीठो आ जल्दी कर देर न कर। अखियूं खुली वयूं हुसैन सिंह के फरमाए तो बाबा हाने असांजी अलविदाई थी बाबा इंशाअल्लाह रब वरी असा के जन्नत में मिलाइंदो अचे तो अली अकबर साईं हिय जो मैदान ते घोड़े ते चढ़ी अची पहुतवा जिया जो न डिठो शिमर वारे लश्कर यजीदिन डिठो एक बेडे तकियो 500 घोड़े मारे वियो थव हाने तवा के न छडींदो हिम्मत कजो हाने हिम्मत कजो हाने हिकड़ो माणो इन जे वेजो न वने 5 न वणन 10 न वणन 40-50 माणो जो दस्तो वने न त सबनी के जरा जरा करे छनींदो। मां तवा का पुछा तो क्या एकड़े शींह जे पयो 40 कुत्ता लगन आखिर शींह के भी केरींदा अब इया हेल 40-50 माणू जो दस्तो तलवारूं खणी आया कहीं अली अकबर जे घोड़े ते वार क्यों कहीं टंगुन ते कहीं जिस्म ते वार क्यों कहीं अली अकबर जे मथों तलवारूं हलायूं टुकड़ा टुकड़ा करे छड़ियो थन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मोजो सोनो हुसैन से पंजे कुल्हन तो ये चादर लाहे पंजे पुत्र जे लाश जा टुकड़ा टुकड़ा खणी करे एक गंढ बधी पंजी भेण ज़ैनब जे खणी आयो आ चवे तो ओ अदी ए तुझे बचड़े अली अकबर जो लाश थई ए तुझी मोजी अम्मा भेण न हुई मुसलमानो सोने हुसैन जी भेणा अली सोने जी न्याणिया मोहम्मद मुस्तफा जी डोहटरिया मथे तके चवे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मौला हित हिकड़ो अली अकबर आ एरा केड़ो अली अकबर जरा शहजादा हुजन नाने मोहम्मद जे दीन ता घोरी दी वणा। मुसलमानो वो हुसैन जे सब्र के सलाम आहे या सच्ची बुधायो जे मस्जिद में बैठा हो उते हुसैन पंजे सीने के या मथे के धक हयो न था गाला हुसैन सब्र कयो आ तो हुसैनी सब्र कंदा है असा जो हुसैन है जे लायक नाही वाहवा जे लायक अदा तवा जे इलाके में यार कसम तो अल्लाह जो कुरान अगियो पियो थव एतरो दस्यो जो खटे विंदो आ तवा उन लाय है कंदा हो कि न वाहवा कंदा हो न था गालायो जो को मारजी वनी को न लाय कंदो है सफा को इयो मारजी वियो अरे जालिमा हुसैन है के लायक नहीं है के लायक यजीदी लश्कर उनन हारायो आ हिनन खटियो क़यामत ते पूरी दुनिया यजीदन के थुक लानत कंदी रहंदी हुसैनन जे लाय वाह वाह जा नारा हणदा कसम तो अल्लाह जो को खटे विंदो आ उन लाय छा चेबो आ पो तवा भी चो वाह हुसैन डाढिया चो अन्या भी चो मां भी कारी साहब चो वाह वाह इमामा नथा गालायो थकजी पिया वाह वाह इमामा सैयदा हुसैना जियारो तो रत दई नाने जो दीना चाहे तो कुर्बान बचड़ा कया तो तसर कुर्बान बचड़ा कया तो तसरवर सैयद शहजादा असगर अकबर सैयद शहजादा असगर अकबर घोरा दीन ता तो अहल बैत ऐ घर घोरा दीन ता तो अहल बैत ऐ घर किसो करबला जो आहे मुबीना वाह वाह इमामा सैयद हुसैना जियारो तुरत दई नाने जो दीना चेथो अमर खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वजुहा जी बोली अमर खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वजुहा जी बोली मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली कामयाब थी वहे दिलारा दारायना वाह वाह इमामा सैयद हुसैना जियारो तुरत दई नाने जो दियो खुदा जो कसम क़यामत ते हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा जो हुसैन कल भी जिंदाबाद हो आज भी जिंदाबाद
यजीदी कल भी मुर्दाबाद होया भज भी मुर्दाबाद जो असा जे मुर्शिद हुसैन खटियो आ जो असा हुसैनी आयो अकेलो जवाना करबला जे मैदान में शींह वांगुर डटियो बियो आ मुसलमानों शिमरे बेईमाना शिमर तो चवे पंजन साथिन के गाल बुधो हो अली अकबर होयो हे हुसैन पाण थव इन सा मुकाबलो करे न सकंदो जे पो किय थे के तरीको दस्याव थो हे शेर आ हिन जी दिल पोड़ो आहे पर बड़ो बहादुर ए वली भी आ अल्लाह जो प्यारो भी आ हथ जो इशारो करे न पियो न पंजा तीर पाण के पे तलवारूं पाण के पे लगन दुनिया जा वली करन हे तो वलियन जो भी सरदार हो न जंजो नानो मोहम्मद मीर हा मुसलमानों हुन हरबो बुधायन के हाने ही कयो हुसैन नमाजिया मुखे याद आ तो जिंदगी में हुसैन को नमाज कजा न थिया पो तवा मो हिकड़ो वारी जे टिबे ते चढ़ी वनी आजान दे हुसैन नमाज में वने पोयो वार था कयो छो त भाड़ी नस्ली पोयो विढ़ंदो आ बहादुर अगियो विढ़ंदो आ होया ई भाड़ी नस्ल जा अगियो विढ़ी न पिया सघन अल्लाह अचे तो कड़े बांग दिनी मोजो मौला हुसैन तड़पी पियो चवे तो शिमिर झट जंग के झल आजान मिलिया नमाज पढ़ा पो जंग हलायो शिमिर चुस गाल बुध नमाज पढ़ंदे पानी न दीदो माई बगैर वुज़ू जे किए पढ़ंदे मुझे मोल मुर्शिद हुसैन फरमाए शिमरा तोखे पतो ना है मां हुसैन मुझे सीने में कुरान थई अल्लाह तो फरमे फतयम्ममू सईदन तय्यबा जाथे पानी न मिले व पाक मिट्टी सा तयम्मुम करे नमाज पढ़न तहां जो कम तवां जी नमाजन के कबूल करे जन्नत देण मां अल्लाह जो हुसैन करबला जे मैदान में मिट्टी सा तयम्मुम करे मैदान करबला में अची खुतबो था देन चे ओ मुझे अब्बे अली सा मोहब्बत करण वारो मुझे नाने मोहम्मद ते कलमे पढ़ण वारो मां हुसैन सा मोहब्बत करण वारो मां वांगुर कट जीवन जो मरी वंजो नमाज न छड़जो मां मन्या तो तहां सा नमाज पढ़ी गर्मी की शिद्दत में मस्जिद के छत जे हेठों पाल जे हेठों वण जे हेठों पंज मुझे मुर्शिद हुसैन तलवारी ते सड्डो क्यों थी तड़ी के चवण वारे जो न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अशकदा होती है तलवारों के साए में के तो एक करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी है तुझ पे लाशें जिगर गोश बतूल सिर सदे में शिमिर जो गाल बुधो वाह जो मौको थो वनो जल्दी क्यों हुसैन सदे में वनी गर्दन ते तलवार हलायो उनन छा क्यों जिन में ईमान जा दाना हा जो शिमरा हो अली अकबर होए हुसैन असा अखिन सा डिठो से जंजो नानो मोहम्मद हुसैन जी गर्दन के चुमंदो हो असा किए तलवार हलायो पर हो अंदर जो खोटो हो बेईमान हो पान तलवार खणी मथों आयो एक तलवार बी तलवार टी तलवार सा गर्दन धड़को धार थी वई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तरीके खुदा जे बंदे चो न खंजर जे हेठा खंजर जे हेठा नमाज पढ़ी वो नसीहत नाने जी उम्मत के दई वो बातिल जी हरगिज़ न बैयत मनी वो हबीबा दिनो तो सबको सालीना वाह वाह इमामा सैयद हुसैन कह तो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अली उल मुर्तजा मोहम्मद मुस्तफा को नाज है के तो अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो जालमन के को भी रहम ना आयो सोने हुसैन सिरी मुबारक बनी सबनी जो ख्याल घड़ियाल दिया बस मां खत्म तो क्या ये नेज़े जी नोक ते रखी कूफे जे शहर में घुमायन था
कूफे जे शहर में सोने हुसैन जी श्री मुबारक खणी घुमाए तो हुसैन दे तके चवे तो हुसैना ये अज असा सा मुकाबलो न करया इयो हशर तो सा न थे हा मुसलमानों को भी हुसैन जी जुबान में कुरान जी तिलावत जारी ही मथो यहूदी जो बंगलो हो यहूदी हेठ मानू जो रश डिठो जल्दी में लही आयो मानन का पूछा के शाजो हुजूम के जी श्री खण था वतो उनन चो हिन जो नालो हुसैना कि अब्बे जो नालो था दस अली कि अल्लाह अकबर अड़े जालमो मात किताबन में पढ़ियो हो इन जो नानो मोहम्मद थी हा नानो मोहम्मद अड़े तवा के शर्म ना आयो जे नबी ते कलमो पढ़ंदा हो उन नबी जे डोहटरे के शहीद कियो थव मा किताबन में पढ़ियो हो त नबी जो आखिरी डोहटरो ते करबला जे मैदान में इंदो पंजा बच्चा कोहाईंदो नाने मोहम्मद जे दीन जे करे पंजी जान भी कुर्बान करे छडींदो सोने हुसैन जे अगो फिरी करे चवे तो हुसैन मा तो के शाहिद करे मा तो के गवाह करे तो जे नाने मोहम्मद ते कलमो पड़े ईमान तो आण्या मुसलमानों काफर बेदीन भी हुसैन जी शहादत दिसी कलमो पड़ी मुसलमान थी गया असा अज भी सोने हुसैन जे नक्शे कदम ते हलण जे ला तैयार नहीं मां दुआ करण आयो त अल्लाह सोने हुसैन जे नक्शे कदम ते हलण वारो आमीन मौजू तमाम लंबो हो पर शॉर्टकट करे सीपेक ते जी गाड़ी हलंदी आ मां फेराए सेराए पंजे वाइज के खत्म तो क्या पर हे सफर जो साथी हे भी सोने हुसैन जो आशिका बटरे मिसरा ता के बुधाए कि न थकी पिया हो बुधंदा बब में सरा 3-4 जेके सोने हुसैन जे शान में लाइनू चई पर ता इए बैठा न होजो जे ना